नाज़रीन आवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह शहर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में गुज़िरियल रात खां बरसात वफ़क़े सां तेज़ हवाउनि सां जारी है। गुज़िरियल रात खां गाइब आम ज़िंदगी मुतासिर बरसात टाउन कमेटी जी पत वाक़ई करे छॾी है। तरक़ियाती कमनि सिर्फ़ कागज़नि में पूरा शहर जो पानी नेकाल न थियण सबबि मसइलो बणियल है, जॾहिं त बरसात जो पानी मुख़्तलिफ़ घटियुनि ऐं रोडनि ते बीठल हुअण सबबि मेन बाज़ार, बोरोटी रोड, अस्पताल रोड, हरीपुर रोड समेत मुख़्तलिफ़ चौकनि में पानी बीहण सबबि शहर ॿोॾ वारी सूरत इख्तियार करे वियो। बाईपास ते ठहंदड़ नालियुनि खे बि 2 साल गुज़री विया आहिनि ऐं ठेकेदार तरफ़ां कम सुस्त रफ़्तार में करण सबबि बरसात वसण खां पोइ पाणी जो नेकाल शहर लाइ मसइलो बणियल आहे। शहर में गंदो पाणी ऐं गप हुजण सबबि दुकानदारनि जी ग्राहकी ते बि असर पवे थो और त ॿारड़ा तोड़े पोड़ा गप हुजण सबबि किरी पवनि था, मगर इंतज़ामिया ख़ामोश तमाशा ई बणियल आहे। शहर जा मुख्य रस्ता बरसात जे पाणी सां दरिया जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। नकासी अमल नाकारा हुजण सबबि शहर जे मुख़्तलिफ़ मॉलनि जे रस्तनि ऐं घिटियुनि ते गप ऐं बरसात जो पाणी काए पियो। माण्हू घरनि ताईं महदूद, बाज़ारूं वीरान। होॾां राति खां बरसात पवण सबबि बिजली गायब थी वई। बिजली न हुजण सबबि मस्जिद में वुज़ू करण लाइ पाणी न आहे, जंहिं सबबि निमाज़ी वुज़ू करण लाइ परेशान थी विया आहिनि। ॿिए तरफ़ गैस बि राति खां बंदि थी वई आहे। गैस बंदि हुजण सबबि घरनि मां नंढड़ा तोड़े ॿारड़ा पोड़ा पखा बुख ते वेठल आहिनि। जॾहिं त बरसात हुजण सबबि काठियूं बि आली थी वियूं आहिनि। जॾहिं त शहरनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त खुदा ठारू शाह शहर ते रहम करे टुटल रस्तनि ऐं अध में छॾ नालो ठाराइण समेत सब्जी मंडी समेत मुख़्तलिफ़ घटियुनि में पेवर ब्लॉक लॻाए बिजली ऐं गैस जो मसइलो हल कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।